जूडो में ॿियो सालाना मरूम जमील वाला टेप बॉल क्रिकेट टूर्नामेंट शुरू। पहिरें ॾींहुं 3 मैच खेॾिया विया, जंहिंमें पहिरियों मैच भट्टी स्पोर्ट्स ऐं मीर फ़तेह स्पोर्ट्स जी टीमनि विच में खेॾियो वियो, जेका भट्टी स्पोर्ट्स जी टीम 2 रन्सनि तां खटी वरितो। ॿियो मैच मेहरानी स्पोर्ट्स ऐं आतिफ स्पोर्ट्स विच में खेॾियो वियो, जेको मेहरानी स्पोर्ट्स 6 रन्सनि तां खटी वरितो, जॾहिं त टियों मैच मेहरानी स्पोर्ट्स ऐं भट्टी स्पोर्ट्स जी टीम विच में खेॾियो, जेको भट्टी स्पोर्ट्स जी टीम 23 रन्सनि तां खटी वरितो। टूर्नामेंट जा ऑर्गेनाइज़र तारक वाला, आसिफ वाला, इसाक वाला ॿुधायो त हीउ टूर्नामेंट मरहूम उस्ताद साईं जमील वाला जे नाले सां हर साल मुनक़द कराईंदा आहियूं। हिन टूर्नामेंट में मुख़्तलिफ़ शहरनि जूं 24 टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि। हीउ टूर्नामेंट 8 ॾींहं जारी रहंदो। उन्हनि ॿुधायो त फाइनल मैच खटींदड़ टीम खे 40,000 रुपए जो इनाम ॾिनो वेंदो, जॾहिं त रनर टीम खे 20,000 रुपए जो इनाम ॾिनो वेंदो। वसीम यूसुफ रायमू, इबरत न्यूज़, जूडो।